मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 15 सबक 12 जोल जो क़ाइदो जोल्स लॉ। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे जोल जो क़ाइदो याने जोल्स लॉ। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड व्हाट जोल्स लॉ इज़, यानी उहो सम्झण त जोल जो क़ाइदो छा आहे। ॿी पॉइंट में चवे थो ड्राई द फार्मूला फॉर हीट प्रोड्यूस्ड बाय एन इलेक्ट्रिक करंट, यानी करंट जे करे पैदा थींदड़ गर्मीअ जो फार्मूलो ठाहिण। टी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द फैक्टर्स अफेक्टिंग द हीट प्रोड्यूस्ड, यानी उन्हनि अंसरनि जी वज़ाहत करण जेके गर्मीअ ते असर कनि था। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस we understand how electrical energy changes into heat energy when current flows through a conductor. This law helps us explain and calculate the heating effect of electric current, which is used in many real life applications. यानी हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असीं उहो सम्झंदासीं त बरक़ी तवानाई गर्मीअ वारी तवानाईअ में कीअं तब्दील थिए थी जॾहिं करंट कंडक्टर मां गुज़रे थो। ही कानून असांखे ॿुधाए थो त बरक़ी करंट गर्मी कीअं पैदा करे थो ऐं उहा गर्मी कहिड़ियुनि शयुनि ते दारोमदार रखे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे जोल्स लॉ। तो हिन मौज़ूअ खे सम्झण खां पहिरीं असीं कुझु मिसाल खणंदासीं ऐं मिसालनि जी बुनियाद ते हिन लॉ खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असां मोबाइल चार्ज कंदा आहियूं त चार्ज करण खां बाद में तव्हां ॾिसंदव त जेको असांजो मोबाइल जो चार्जर हूंदो आहे उहो गरम थी वेंदो आहे। या उन खां बाद में जेकॾहिं असां हीटर जी ॻाल्हि कंदासीं त हीटर खे बि जॾहिं असां इलेक्ट्रिसिटी ॾींदा आहियूं त उहो बि गरम थी वेंदो आहे। उन खां बाद में तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असां इस्त्री ऑन कंदा आहियूं त इस्त्रीअ जो जेको हेठियों मेटालिक पोर्शन हूंदो आहे उहो बि गरम थी वेंदो आहे, उन में बि हीट जनरेट थींदी आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां बल्ब खे ॾिसंदासीं त बल्ब बि थोरी देरि खां बाद में गरम थी वेंदो आहे। जॾहिं असां हुनखे ऑन कंदा आहियूं त थधो हूंदो आहे, थोरी देरि खां बाद में जेकॾहिं असां बल्ब खे हथु लाहींदासीं त इहो बल्ब बि जेको आहे उहो गरम थी वेंदो आहे। उहा गर्मी छो थी पैदा थिए इन्हनि सभिनी शयुनि में, यानी चार्जर में, हीटर में, इस्त्रीअ में या बल्ब में। उहा ई ॻाल्हि जोल जो कानून असांखे ॿुधाए थो। जीअं त असांखे ख़बर आहे त तवानाई, बरक़ी तवानाई जेका आहे उहा गर्मीअ में तब्दील थिए थी ऐं उहा छाजे करे तब्दील थींदी आहे। इन जे लाइ चवे थो त जॾहिं करंट कंहिं कंडक्टर मां गुज़रंदो आहे त उन में छा हूंदो आहे त उन कंडक्टर में इलेक्ट्रॉननि जो फ्लो थींदो आहे। ठीकु आहे, हाणे इलेक्ट्रॉन उन तार जे एटमनि सां टकराइजनि था, जीअं तव्हां हिन डायग्राम में ॾिसी सघो था। जॾहिं उहे एटमनि सां उहे इलेक्ट्रॉन असांजा टकराइबा आहिनि त उन्हनि जी जेका रफ़्तार आहे, उन्हनि जी जेका स्पीड आहे उहा घटिजी वेंदी आहे ऐं उहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि त पंहिंजी तवानाई ट्रांसफर कंदा आहिनि जेको आहे त एटमनि में। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में उहा बरक़ी तवानाई जेका आहे उहा गर्मीअ में तब्दील थी वेंदी आहे। हाणे इन अमल खे जेको आहे त हीटिंग इफेक्ट ऑफ करंट बि चइबो आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे इन जे लाइ जेकॾहिं असां हिकिड़ो मिसाल खणूं त मिसाल जे तौर ते चवे थो जॾहिं असां इस्त्री इस्तेमालु कयूं था त पोइ छा थींदो आहे त करंट उन जे कॉइल मां गुज़रे थो। हाणे जॾहिं इन जे कॉइल मां उहो करंट गुज़रंदो आहे त छा थींदो आहे त उहो करंट गुज़रण जे करे उहो कॉइल जेको आहे उहो गरम थी वेंदो आहे। ठीकु आहे, उहो गरम छाजे करे थो थिए, असां हिन डायग्राम में सम्झी आयासीं त इलेक्ट्रॉन जेके आहिनि त उहे एटमनि सां टकराइबा आहिनि ऐं एटमनि सां जेतिरा वधीक इलेक्ट्रॉन्स टकराइबा ओतिरी वधीक हीट जेका आहे त उहा जनरेट थींदी। त अहिड़े नमूने सां पोइ छा थींदो आहे त उहो जेको कॉइल आहे, उहो जेको मेटल लॻल आहे, उहो छा थींदो, उहो गरम थींदो ऐं गरम थियण जे करे जेको आहे त असां उन इस्त्रीअ सां जेको आहे त कपिड़ा प्रेस करे सघूं था। मतिलबु जेकॾहिं असां हिन जी साइंस सम्झण जी कोशिशि कयूं त छा थींदो आहे त हीउ जेको मेटल आहे उहो करंट खे रेज़िस्ट कंदो आहे। हाणे जेतिरो वधीक रेज़िस्ट कंदो ओतिरो वधीक जेको आहे त हीउ असांजो मेटल जेको आहे उहो गरम थींदो। हाणे इन ई शइ खे जेको आहे त असां जोल्स लॉ चऊं था ऐं जोल्स लॉ जी जेका स्टेटमेंट आहे उहा बेसिकली कुझु हिन तरीक़े सां आहे। चवे थो त द हीट प्रोड्यूस्ड इन अ कंडक्टर ड्यू टू द फ्लो ऑफ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वायर ऑफ करंट, रेजिस्टेंस एट द टाइम
फॉर विच करंट फ्लोस। चवे थो त कंडक्टर में पैदा थींदड़ गर्मी करंट जे चोरस रुकावट ऐं वक़्त सां सिधे तनासुब में हूंदी आहे। उन कंडक्टर में जेका हीट गुज़रे थी करंट जे फ्लो जे करे त उहा हीट जेका आहे कंहिंसां तालुक रखे थी, उहा करंट जे स्क्वायर सां तालुक रखे थी, रेज़िस्टेंस सां तालुक रखे थी ऐं टाइम सां तालुक रखे थी। ठीकु आहे, इन खे बहितर नमूने सां असां अॻी स्लाइड में सम्झण जी कोशिशि कयूं था। प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं इन खे असां मैथमेटिकली ॾिसूं त मैथमेटिकली जेको जोल्स जो फार्मूलो आहे उहो हिन तरीक़े सां आहे H इज़ इक्वल टू I स्क्वायर R इंटू T। हाणे जेकॾहिं इन्हनि टर्म्स खे असां ॾिसूं त इन जे लाइ चयो थो हीट H छा आहे, H आहे जेका त हीट प्रोड्यूस इन जोल्स। हाणे हीट जेका आहे जेका प्रोड्यूस थी थिए उनजो जेको यूनिट आहे उहो जोल आहे। ठीकु आहे, यानी हीट खे असां जेको आहे त जोल में मापींदा आहियूं। उन खां पोइ I छा आहे, I असांजो करंट आहे, उनखे एम्पियर में मापींदासीं। उन खां पोइ R छा आहे, R आहे असांजो रेज़िस्टेंस। ठीकु आहे, जेको वायर में गुज़रे थो या जेको वायर में आहे। उन खां पोइ T असां वटि जेको आहे उहो टाइम आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जी डेरिवेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिन जी डेरिवेशन असां कहिड़े नमूने सां ठाहींदासीं या इन जो फार्मूलो इहो कहिड़े नमूने सां असां ड्राइव कंदासीं। तो इन जे लाइ सभ खां पहिरीं असां पोटेंशियल डिफरेंस जो जेको आहे फार्मूलो खणंदासीं। जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आहियूं त पोटेंशियल डिफरेंस जो जेको फार्मूलो आहे उहो आहे V इज़ इक्वल टू वर्क पर यूनिट चार्ज। हाणे उन कंडक्टर में चार्ज ते वर्क थिए थो। हाणे अहिड़े नमूने सां जेकॾहिं हाणे असां हिते हिन खे ॾिसूं त इन जे लाइ चवे थो एज़ वी नो दैट वर्क डन इन मूविंग चार्जिस इज़ इक्वल टू पोटेंशियल डिफरेंस इनटू चार्ज। यानी जेकॾहिं हिते असां वर्क मालूम करणु चाहियूं त उहो कंहिंजे बराबरि थींदो, उहो बराबरि थींदो जेको आहे पोटेंशियल डिफरेंस जे ऐं जेको आहे मूविंग चार्ज जे। त असां हिन फार्मूले खे रीअरेंज करे सघूं था हिन तरीक़े सां। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हाणे हिते चार्ज जी ॻाल्हि कंदासीं, असां हिते चार्ज खे कीअं मालूम करे सघंदासीं प्यारा ॿारो। चार्ज जे लाइ असां सभ खां पहिरीं करंट जो फार्मूलो खणंदासीं त करंट जेको आहे उहो कंहिंजे बराबरि हूंदो आहे या उनजो फार्मूलो असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त उहो बराबरि हूंदो आहे चार्ज पर यूनिट टाइम। ठीकु आहे, हिते जेकॾहिं असां चार्ज मालूम करणु चाहियूं त चार्ज असां कीअं मालूम कंदासीं, उन जे लाइ असां जेको आहे त हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं त हीअ असां वटि फार्मूलो ठही वेंदो Q इज़ इक्वल टू I इंटू T। यानी हीअ I इंटू T जेका आहे उहा असां हिन चार्ज जी जॻह ते रखी सघूं था, यानी हिन इक्वेशन में असां पुट करे सघूं था। तो असां हिते हिन तरीक़े सां लिखी सघूं था त W इज़ इक्वल टू V असांजी सेम रही ऐं हिन Q जी जॻह ते असां I ऐं T रखीसीं। त हीअ असां वटि इक्वेशन नंबर 1 थी वई, यानी मेन इक्वेशन असांजी हीअ थी वई। उन खां बाद में अञा असां वटि कुझु शयूं रहनि थियूं, यानी जेकॾहिं असां हिते ॾिसूं त हिते असांजो जेको फार्मूलो आहे उन में असां वटि जेको आहे त ॿ शयूं ॿियूं बि आहिनि। ठीकु आहे, I करंट बि आहे ऐं उन खां बाद में रेज़िस्टेंस बि आहे। हिते असांखे टाइम त मिली वियो, करंट मिली वियो ऐं उन खां बाद में हिते पोटेंशियल डिफरेंस आहे, पर असांखे रेज़िस्टेंस अञा न आहे मिलियो। तो रेज़िस्टेंस खे मालूम करण जे लाइ असां हेल्प वठंदासीं जेको आहे त ओम जे कानून जी। जीअं त ओम जे कानून जी जेका डेफिनेशन आहे या उनजी जेका इक्वेशन आहे उहा हिन तरीक़े सां आहे त V इज़ इक्वल टू IR। यानी हिन इक्वेशन में ॾिसंदासीं प्यारा ॿारो त V जेका आहे उहा असां हिते ओम जे कानून मुताबिक़ उनजो जेको फार्मूलो आहे उहो आहे IR। ठीकु आहे, यानी V जी जॻह ते असां IR रखी सघूं था। तो अहिड़े नमूने सां असां हिते जेको आहे त V जी जॻह ते IR रखीसीं। ठीकु आहे, I हीअ ऐं T जेका हीअ असांजा सेम रहिया। उन खां पोइ जेकॾहिं असां हिन इक्वेशन खे ॾिसूं त हिते असां वटि ॿ जेको आहे त करंट जा टर्म्स अची विया आहिनि, हिकु करंट हीअ आहे, हिकु करंट हीअ आहे ऐं पाण में इहे ॿई जेको आहे त मल्टीप्लिकेशन में आहिनि। ठीकु आहे, त हिते असां हिन ॿिन्ही खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं त हीअ स्क्वायर में हली वेंदो, R असांजी सेम रही ऐं T असांजी सेम रही। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां ॾिसूं त जेको वर्क असांजो थिए थो चार्ज जो उन कंडक्टर में, ठीकु आहे, या उन वायर में, उहो कन्वर्ट कंहिंमें थो थिए, बेसिकली उहो हीट में थो थिए। ठीकु आहे, जेतिरो करंट वधीक फ्लो थींदो, जेतिरो चार्ज जो वधीक वर्क थींदो, ओतिरी हीट जेका आहे त वधीक जेको आहे त पैदा थींदी। तो अहिड़े नमूने सां असां लिखी सघूं था त नाउ दिस वर्क डन बाय करंट इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी। ठीकु आहे, यानी वर्क कंहिंमें थो तब्दील थिए, हीट एनर्जी में तब्दील थो थिए। यानी असां हिन वर्क जी जॻह ते हीट लिखी सघूं था ऐं असां वटि फार्मूलो ठही वियो ही। ठीकु आहे, ऐं ही जेको फार्मूलो आहे इहो आहे असांजो जोल्स लॉ जो फार्मूलो। सो हिते असां इन जोल्स लॉ जे फार्मूले जी डेरिवेशन बि कईसीं त ही जेको फार्मूलो उहो कहिड़े नमूने सां अचे थो। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असां हलूं था हिननि कुझु टर्म्स जे तरफ़ जेके असांखे हिन फार्मूले में मिलियल आहिनि, त उन जी एक्सप्लेनेशन असां कुझु ॾींदासीं। तो प्यारा ॿारो हिन टर्म्स जी जेका रिलेशन आहे उहा असां सम्झण जी हिते कोशिशि कंदासीं त सर्किट में हिन जी जेका हिननि टर्म्स जी जेका रिलेशन आहे उहा कीअं आहे, कहिड़ी शइ खे वधाईंदासीं त कहिड़ी शइ घटिबी या उनजी पाण में रिलेशन कहिड़ी आहे। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो
सभ खां पहिरीं असां जेकॾहिं करंट जे स्क्वायर जी ॻाल्हि कंदासीं त इन जे लाइ चवे थो इफ यू डबल द करंट द हीट इंक्रीज़िस 4 टाइम्स सो करंट हैज़ ह्यूज इम्पैक्ट ऑन हीटिंग। चवे थो त जेकॾहिं असां करंट खे 2 दफ़ा वधाईंदासीं त जेका गर्मी आहे सर्किट में उहा 4 दफ़ा इंक्रीज़ थींदी। ठीकु आहे। उन खां बाद में जेका ॿी पॉइंट आहे उन में जेको आहे असां रेज़िस्टेंस था खणूं। ठीकु आहे। हाणे इन में चवे थो अ वायर विथ हायर रेज़िस्टेंस लाइक निक्रोम प्रोड्यूसिस मोर हीट दैट्स वाई वी यूज़ निक्रोम इन हीटर्स। चवे थो त जेका असांजी निक्रोम वायर हूंदी आहे उन जो जेको रेज़िस्टेंस आहे उहो तमामु घणो आहे, हायर रेज़िस्टेंस आहे। ठीकु आहे। हाणे इन हायर रेज़िस्टेंस जे करे ई जेको आहे त असां उहा निक्रोम वायर जेका आहे उहा असां हीटर्स में यूज़ कंदा आहियूं। हाणे निक्रोम वायर बेसिकली छाजे करे त असां यूज़ कयूं, उहा इन जे करे था यूज़ कयूं त उन में रुकावट जो जेको मिक़दार आहे, रुकावट जी जेका ख़ासियत आहे उहा वधीक आहे। ठीकु आहे। जेतिरो असां वधीक करंट ॾींदासीं उहा उन करंट खे घणो रोकींदी, ऐं जॾहिं घणो रोकींदी त उन में घणी जेको आहे त गर्मी पैदा थींदी। ठीकु आहे। ऐं हीटर में असांखे छा जी ज़रूरत हूंदी आहे, गर्मी जी ज़रूरत हूंदी आहे। त अहिड़े नमूने सां असां हिन में अहिड़े क़िस्म जी वायर इस्तेमालु कयूं जेको आहे त ख़राबु न थिए, जेका सड़ी न वञे, पघरजी न वञे। ठीकु आहे। ऐं असांखे जेको आहे त पंहिंजो एफिशिएंट जेको आहे त आउटपुट बि ॾिए। उन खां बाद में थर्ड जेका पॉइंट आहे उहा आहे वरी टाइम। हाणे टाइम जे लाइ चवे थो द लॉन्गर द करंट फ्लोज द मोर हीट इज़ प्रोड्यूस्ड। चवे थो त जेतिरो वधीक वक़्तु करंट गुज़रंदो ओतिरी वधीक गर्मी पैदा थींदी। यानी जेकॾहिं असां 5 मिंट हीटर हलाए करे छॾे ॾींदासीं त असांजी गर्मी थोरी पैदा थींदी। जेकॾहिं उन ई हीटर खे असां अधु कलाकु या कलाकु हलाईंदासीं त असांजी गर्मी वधीक पैदा थींदी। यानी जेतिरो असां वधीक करंट ॾींदासीं, जेतिरो वधीक असां वक़्तु लॻाईंदासीं ओतिरी वधीक असांखे हीट मिलंदी। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी फैक्टर्स अफेक्टिंग हीट प्रोड्यूस्ड, यानी कहिड़ा फैक्टर आहिनि जेके हीट ते असर अंदाज़ थियनि था। सो इन जे लाइ चवे थो फ्रॉम जूल्स लॉ वी कैन से दैट द हीट डिपेंड्स ऑन, या असां ईअं चई सघूं था त जेका हीट आहे उहा कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थी। तो सभ खां पहिरीं जेको आहे उहो करंट आहे। सो जेकॾहिं असां करंट वधाईंदासीं, करंट वधीक हूंदो त हीट बि वधीक पैदा थींदी। उन खां बाद में ॿी जेका शइ आहे उहा आहे वरी रुकावट, यानी रेज़िस्टेंस। जेकॾहिं असांजो रेज़िस्टेंस वधीक आहे त हीट बि वधीक पैदा थींदी। उन खां बाद में टी जेका शइ आहे उहा आहे वक़्तु, यानी टाइम। जेकॾहिं असां वधीक टाइम ॾींदासीं तॾहिं बि जेको आहे त हीट असांजी वधीक पैदा थींदी। ठीकु आहे। यानी इहे 3 शयूं आहिनि जेके हीट ते इफेक्ट करनि थियूं, या जेको आहे त हीट इन्हनि 3 शयुनि ते डिपेंड करे थी। ठीकु आहे। या खणी ईअं चऊं त जॉल्स लॉ जेको आहे उहो हिन 3 शयुनि ते डिपेंड करे थो त जेतिरो करंट वधीक ओतिरी हीट वधीक, जेतिरो रेज़िस्टेंस वधीक ओतिरी हीट वधीक, जेतिरो टाइम वधीक ओतिरी हीट वधीक। यानी करंट, रेज़िस्टेंस ऐं टाइम जेको आहे त उहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कंहिं सां हीट सां आहिनि। जेकॾहिं इन 3 शयुनि मां का बि शइ असांजी घटी त हीट घटिबी, इन्हनि 3 शयुनि मां का बि शइ असांजी वधी त हीट असांजी वधंदी। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं कुझु रियल लाइफ एग्जांपल्स जे तरफ़ हलूं था त जॉल्स लॉ जेको आहे उहो असांजी रियल लाइफ में किथे किथे इस्तेमालु थिए थो। तो सभ खां पहिरीं जेको हुनजो इस्तेमालु आहे उहो आहे इलेक्ट्रिक आयरन में, यानी इस्त्री में। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ चवे थो करंट पासिस थ्रू अ हायर रेज़िस्टेंस निक्रोम कॉइल, हीट प्रोड्यूस्ड बाय जूल्स लॉ मेक्स द आयरन हॉट टू प्रेस क्लोज। चवे थो त करंट जेको आहे उहो पास थो थिए हायर रेज़िस्टेंस वायर मां, जेका असां यूज़ कंदा आहियूं जेको आहे त निक्रोम वायर या निक्रोम कॉइल। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ चवे थो त रुकावट सबबि गर्मी पैदा थी थिए जेका कपिड़ा प्रेस करण लाइ इस्तेमालु थींदी आहे। उन खां बाद में ॿियो जेको इन जो इस्तेमालु आहे उहो आहे वरी इलेक्ट्रिक बल्ब में। ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रिक बल्ब में असां छा यूज़ कंदा आहियूं, चवे थो द टंगस्टन फिलामेंट हैज़ हाई रेज़िस्टेंस, यानी टंगस्टन जी जेका तार आहे उहा तमामु घणी रुकावट रखे थी। तो अहिड़े नमूने सां चवे थो त when current flows it goes hot that is glows converting electrical energy into light and heat energy। चवे थो त जॾहिं करंट फ्लो थो थिए त पोइ छा थींदो आहे त उहा जेका वायर आहे उहा ग्लो कंदी आहे, उहा ॿरंदी आहे, उहा रोशन थींदी आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में उन वायर जे करे छा थो थिए त उहा जेका इलेक्ट्रिकल एनर्जी आहे उहा असांजी लाइट एनर्जी में ऐं हीट एनर्जी में कन्वर्ट थी थिए। उन खां बाद में थर्ड एप्लीकेशन जे तरफ़ हलूं जेकॾहिं त उहा असांजी जेका यूज़ थी थिए उहा थी थिए इलेक्ट्रिकल हीटर या गीज़र में।
हाणे इन जे लाइ चवे थो त दे वर्क ऑन द सेम प्रिंसिपल रेज़िस्टिव वायर हीट्स अप वाटर और एयर यूज़िंग जोल्स लॉ। चवे थो त इन्हनि में बि अहिड़ो ई अमल थिए थो, करंट तार मां गुज़रे थो ऐं गर्मी पैदा थिए थी जेका पाणी या हवा खे गरम करे थी। सो गीज़र या हीटर में बि असांजो सेम जेको आहे त लॉ यूज़ थिए थो। ठीकु आहे। उन खां बाद में फोर्थ एप्लीकेशन आहे असांजी फ्यूज़ वायर। ठीकु आहे। अक्सर तव्हां जेको आहे त फ्यूज़ ॾिठो हूंदो, हिकु हिन क़िस्म जो फ्यूज़ हूंदो आहे, हिकिड़ो वरी थोरो असांजो शीशे जो फ्यूज़ हूंदो आहे, ट्रांसपेरेंट हूंदो आहे, उहो वरी ख़ासि करे असांजो जेको आहे त स्टेपलाइज़र में इस्तेमालु थींदो आहे। पर असां जेकॾहिं उनजे वर्किंग जी ॻाल्हि कयूं त तक़रीबन ॿिन्ही जी वर्किंग जेको आहे उहा सेम आहे। ठीकु आहे। सो इन जे लाइ चवे थो फ्यूज़ वायर मेल्ट्स व्हेन एक्सेसिव करंट फ्लोज बिकॉज हीट H is equal to I square R into T increases rapidly when current increases। चवे थो त घणे करंट जे करे फ्यूज़ जी जेका तार आहे उहा पघिरजी वञे थी। ठीकु आहे। छाकाणि त करंट वधी वञण सां गर्मी वधी वञे थी। हाणे जॾहिं करंट वधी वेंदो आहे त पोइ छा थींदो आहे त असांजी हीअ जेका फ्यूज़ जी वायर आहे उहा अक्सर जेको आहे त सड़ी वेंदी आहे, जेका पघिरजी वेंदी आहे, टुटी पवंदी आहे। ठीकु आहे। हाणे इहा छाजे करे थी टुटे? उहा इन जे करे थी टुटे त जॾहिं करंट वधी वेंदो आहे त हीट वधी वेंदी आहे ऐं हीट खे हीअ जेका तार आहे उहा बर्दाश्त न करे सघंदी आहे ऐं उनजे करे उहा मेल्ट थी वेंदी आहे। असां चवंदा आहियूं त फ्यूज़ सड़ी वियो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां लास्ट जेका एप्लीकेशन आहे उहा आहे वरी इलेक्ट्रिक केटल, याने जेको आहे त बिजलीअ वारी किटली। ठीकु आहे। हाणे इन जो जेको वर्किंग प्रिंसिपल आहे उहो बि जेको आहे त जोल्स लॉ वारो ई आहे। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ चवे थो इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इनटू हीट टू बॉइल वाटर यूजिंग द सेम लॉ। चवे थो त उहा बि जोल जे कानून ते कमु करे थी, बरकी तवानाईअ खे गर्मीअ में तब्दील करे पाणी उॿारींदी आहे। या असां हिन में जेका चांहि कंदा आहियूं त चांहि असांजी तयारु थी वेंदी आहे। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हीउ हुयो जेको आहे त अॼु जो असांजो टॉपिक जोल्स लॉ जेके असां जेको आहे हिते डिस्कस कयोसीं। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको लॉ आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।